सब ॿुधो पिया। तरुण वॾी कृपा कई अथऊं असांजे निवेदन ते संगत के ज्ञान ऐं कीर्तन जो आनंद ॾियण हिते पधारिया आहिनि। असां सदाई सदाई दादा लक्ष्मणदास चेलाराम जा एहसानमंद रहंदासीं जो असांखे ही पवित्र आदि श्री गुरु ग्रंथ साहिब श्री सिंधी देवनागरी तर्जुमो यानी विद्या यानी ज्ञान जो खजानो असांखे ॾिन था पिया। ईश्वर सां प्रार्थना करूं था कि असांखे इन मां पढ़ी करे कुछ ज्ञान प्राप्त थे लाभ थे तो इन्हनि जो जेको कृपा जो खजानो असांखे ॾिन था पिया असां उन ते हलत करूं उन सां पढ़ी करे पंहिंजो भी भलो करूं तो लोकनि जो भी भलो करण जी शेवा प्राप्त थे। सतगुरु साईं राजाराम साहिब जन जो 49 पुण्यतिथि मेलो यानी वर्षी महोत्सव हली रहियो आहे। अत्यंत प्रसन्न आहियूं गदगद आहियूं जो सतगुरनि जो जेको असांजो आदर्श आहे कि सभिनी खां वॾो दान आहे विद्यादान। सभिनी खां उत्तम दान इहा ही शिक्षा आहे कि भई मददारो तो आशीर्वाद भी घुरूं था पिया कि असांजी भेट भी कि भई ॿार धार्मिक विद्या पढ़नि ऐं गुरमुखी पढ़नि संस्कृत पढ़नि इहो असांजे 8 सतगुरनि जो भी संदेश आहे। तो अहिड़नि मेलनि मलाखड़नि सां सत्संग ऐं कीर्तन जे समारोहनि सां ही विद्या जो धर्म जो वाधारो थियणो आहे। उन सां ही सतगुरु साईं शिवाराम साहिब छोड़
ना